अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। पोइ किस्त में दोस्तों मां तव्हांखे ॿुधायो सोडल पंहिंजे घर वारनि सां मिलंदो ऐं मिलियो तव्हां ॾिठो। हाणे छा सोडल जी ख़बर सभिनी खे पइजी वेंदी ऐं छा सभई जेको आहे सोडल खे क़ाबू करण जे चकर में पइजी वेंदा ऐं छा सोडल या पाण वञी पंहिंजी सौट मुराद जे अॻियां पाण खे ज़ाहिर कंदो। ऐं अली ख़ान जी ख़बर सभ खां पहिरियों कंहिंखे पवंदी, मुराद खे, हाशिम खे, या राज़न खे, या शाहनवाज़ ख़ान खे, या मंसूर ख़ान खे। इहा सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। इनखे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर बि ज़रूरु कंदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सभ खां पहिरियों जेको आहे राज़न वारनि खे ख़बर पवंदी। इहे जेका अली ख़ान क़ैद कयूं वेठा आहिनि, इन पाण सौदो करण जे लाइ अली ख़ान खे खपाइण जे लाइ, पैसा वधीक वठण जे लाइ सभिनी सां डीलिंग कंदा ऐं राज़न वारनि खे ख़बर पइजी वेंदी। उहे वञी इन खे छॾाईंदा ऐं पंहिंजे भाउ खे मिठनि खे आज़ादु करण जे लाइ इहो उहे क़दम खणंदा ऐं कूड़ा दिलासा ॾेई हिननि खां फुरे वेंदा अली ख़ान खे ऐं हाशिम खे। ऐं सोडल जी ख़बर बि जेको आहे आहिस्ता आहिस्ता सभिनी खे पवंदी ऐं मुराद खे बि पइजी वेंदी। ऐं मुराद मारींदो कोन पंहिंजे सौट सोडल खे, कॾहिं बि कोन मारींदो, लेकिन माण्हू ईअं सोचे रहिया आहिनि त मतां हू पंहिंजे सौट खे मारे। पर उनखे घर वारा उन सोडल खे रोकींदा, तो हलियो वञी तां तोखे हिते माण्हू पूरो करे छॾींदा। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में दोस्तों। अल्लाह हाफ़िज़।